सिंध जी निगरान सरकार 52,713 एकड़ जमीन वफाकी कंपनी के अलॉट करे छड़ी। खैरपुर, थरपारकर, दादू, ठटे ऐं सजावल ज़िलनि में अलॉटमेंट जो नोटिफिकेशन जारी। ज़राअत, तहक़ीक़ ऐं फार्मिंग लाइ सिंध जी 52,713 एकड़ ज़मीन अलॉट कई वई। जॉइंट वेंचर फार्मिंग रिथा लाइ पहिरें मरहले में 20 सालनि लाइ ज़मीन लीज़ ते ॾिनी वई। MS ग्रीन कॉर्पोरेट इनिशिएटिव कंपनी के ज़मीन जदीद फार्मिंग लाइ अलॉट। खैरपुर ज़िले में 28,000, ठटे में 10,000 ऐं दादू में 9,305 एकड़ ज़मीन अलॉट। ठटे में 1,000 एकड़ ज़मीन अलॉट। ज़मीन लाइ ॾिनल 20 सालनि जी लीज़ में वधि 10 साल ॿियो इज़ाफ़ो थी सघंदो। मनसूबनि लाइ पाणी जो मसइलो सिंध ऐं सरकार तरफ़ां गॾिजी हल कयो वेंदो। रिथाउनि मां मिलंदड़ मुनाफ़े में सिंध ऐं वफ़ाक़ी सरकार 40% भाईवार हूंदियूं। सिंध जी निगरान हुकूमत किंझर हाल जी हॉक्स बे रिज़ॉर्ट ऐं रनीकोट गेस्ट हाउस नीलाम करण जो फ़ैसिलो करे छॾियो। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर जी सदारत हेठि PPP पॉलिसी बोर्ड जो इजलास यादि खाते जे चइनी मिल्कियतुनि जी नीलामी लाइ फिज़िबिलिटी तयारु करण जी हिदायत। वॾे वज़ीर तरफ़ां घोटकी कंदकुट पुल जे ठेकेदार खे नोटिस, कमु जल्द शुरू करण जी हिदायत। वॾे वज़ीर मक़बूल बाकर जो चवणु आहे त रेंजर्स ऐं पुलिस जी सिक्योरिटी बावजूदि पुल जी अदावत ते कमु रोकियो वियो आहे। रीसाइक्लिंग प्रोजेक्ट जी रफ़्तार ते बि कमु तेज़ कयो वञे। ज़मीनुनि जी नीलामी इदारनि जे कब्ज़े ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज। कराची में सिंध तरक़ी पसंद पार्टी जो एहतजाजी मुज़ाहिरो। नवाबशाह, खैरपुर, जामशोरे, कंदकोट, तंगवाणी, धोरे नारे, सन, मानचंद ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवाणनि जो चवणु आहे त सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़ो कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त फ़लस्तीन मसइले जो हल 2 रियासतूं क़ाइमु करण में आहे। आलमी बिरादरी खे गज़ा ते इसराइली फ़ौज जे वेश्याणी बमबारी रोकण लाइ किरदारु अदा करणु घुरिजे। कश्मीर बाबति भारतीय क़दम गॾियल क़ौमुनि जे चार्टर जी भञकड़ी आहे। ॾखण एशिया जो अमन वालारियल कश्मीर सां जुड़ियल आहे। कश्मीर मसइलो गॾियल क़ौमुनि जे ठाराहिण तहत हल थियणु घुरिजे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तरफ़ां गॾियल क़ौमुनि जे हेडक्वार्टर जो दौरो। सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस सां मुलाक़ात। मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो पंजाब में हथरादू बरसात जो तजुर्बो कामयाब। निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो हथरादू बरसात जो तजुर्बो कामयाब थी वियो आहे। गॾियल अरब अमारात जे सहकार सां पहिरीं फ्लाइट में 48 फ्लेयर्स फायर कया विया आहिनि। हथरादू बरसात जे तजुर्बे में हिकु पैसो बि ख़र्च न कयो वियो आहे। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर हुमायूं अख्तर इस्तेकाम पाकिस्तान पार्टी में शामिल। IPP अॻवाणनि जो चवणु आहे त मुस्लिम लीग नून सां ॻाल्हियूं जारी आहिनि। को बि इतिहाद न थियो आहे। 9 मई वाक़िअनि खां पोइ तहरीक इंसाफ़ जी मक़बूलियत घटि थी। सियासत हलंदी रहंदी पर मईशत हलंदी त मुल्क हलंदो। रोड जी नाक़स अदावत ते जैकबाद जी अदालत तरफ़ां रोड्स खाते जे एक्सीएन, SDO ऐं सब इंजीनियर जा गिरफ़्तारी वारंट जारी। अदालत तरफ़ां समूरनि जवाबदारनि खे 20 दिसंबर ताईं गिरफ़्तारी पेश करण जो हुकुम। दरख़्वास्त ॾींदड़ मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त 21 नवंबर ते मुकमल थियल रोड 2 हफ़्तनि में उखड़ी तबाह थी विया। बबड़लो भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में औरत क़तल, संदसि अमड़ मरणी। ॻोठ शालधाणी में हथियारबंदनि पारस खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। शबाना ॻणतीअ जोगी हालत में खैरपुर मुंतक़िल। आई पर्थ टेस्ट ते ऑस्ट्रेलवी क्रिकेट टीम जी गिरफ़्त वधीक मज़बूत। पाकिस्तान फॉलो ऑन जो शिकार। समूरी टीम 271 रन्सुनि ते ढेर। इमामुल हक जी 50, अब्दुल्ला शफ़ीक, शान मसूद, बाबर आज़म, सरफराज़ अहमद नाकाम। सऊद शकील, फ़हीम अशरफ तोड़ी सलमान अली आगा वॾो स्कोर न करे सघिया। कैंगरूज़ खे 2 विकेटुनि जे नुक़सान ते 300 रन्सुनि जी सरसी हासिल।